अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, अॼु मुल्क की जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी पॉलिटिकल टेम्परेचर जेको आहे इंतिहाई गरम नज़र पियो अचे, हीट वेव जो माहौल आहे। गॾोगॾु सिंध में जेका सूरत हाल आहे उहा बि पीक ते आहे, छाकाणि त केनाल जेको मामिलो आहे जेतोणीकि KTN न्यूज़ ते काफ़ी असांजा ॿिया जेके साथी एंकर आहिनि इन केनाल जे इशूज़ खे कवर बि कनि पिया ऐं प्रोग्राम बि कनि पिया, छाकाणि त इन इशू खे कनेक्ट करण बि असांजी मजबूरी आहे, छो जो सिंध ॿरे पई ऐं हिन वक़्तु जेको बि प्रोग्राम थिए थो करंट अफेयर्स जो, उन में हिन खे जेकॾहिं टच न कयूं, हिन जी कनेक्टिविटी न हुजे हिन केनालनि जी, त शायदि असांजे प्रोग्राम में का बि जान न रहे। इहो ई सबबु आहे जो एतिरा प्रोग्राम थियण बावजूदि हीउ इशू एॾो तमामु हाइप क्रिएट करे चुको आहे इटसेल्फ, त इन खे इग्नोर करण बि मुनासिबु न आहे। त इहो ई सबबु आहे अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम में केनालनि जो इशू बि डिस्कस कंदासीं। गॾोगॾु सेनेट में बि अॼु पाणीअ ते धाड़ो नामंज़ूर जी गूंज जा जेके नारनि जी गूंज असांखे ॿुधण में आई आहे। इन खां अलावा अॼु ख्वाजा आसिफ़ जेको आहे उन कराची पोर्ट ट्रस्ट ते बराए रास्त इल्ज़ाम हयो आहे त अरबे रुपयनि जी करप्शन थिए थी, जेको मुल्की ख़ज़ाने में पैसो नथो अचे। इन खां पोइ अॼु जेकॾहिं ॻाल्हि कजे वज़ीर आज़म जी का बि एक्टिविटी त उहो तुर्की पहुतल आहे। उन खां अलावा ख़ज़ाने वारो वज़ीर जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर उहो अमरीका पहुतल आहे, जिते हुन IMF जे सदर सां मुलाक़ात बि कई आहे। ऐं गॾोगॾु जेको पाड़ेसरी मुल्क आहे याने भारतीय वज़ीर आज़म मोदी, उहो वरी सऊदी अरब लथल आहे। त याने आलमी मक़ामी ऐं मुल्की जेके मामला आहिनि उहे इंतिहाई तमामु घणा ज़हर बहस आहिनि हिन वक़्तु। इन खां अलावा एडिशनल जेके बि इशूज़ हूंदा हिन प्रोग्राम में, उन में अली अमीन गंडापुर जो जेको मामलो आहे, विकेट जे ॿिन्ही तरफ़नि खां खेॾे थो। अॼु लाहौर जी ATC अदालत अमीन गंडापुर जा जेके नॉन अवेलेबल वारंट कढिया आहिनि ऐं पुलिस ॿुधाए त उहो ताउन नथो करे भंडरा वारे केसिस में। ऐं साॻिए वक़्तु कुझु ॾींहं अॻु तव्हां ख़बर ॿुधी हूंदी ऐं ॾिठी हूंदी त वज़ीर आज़म ख़ुदि लाहौर जे हिकिड़े सेशन अदालत में वीडियो लिंक ते पेश थियो। त इहे समूरा मामला आहिनि जेके अॼु असां दी फ्रंट पेज में डिस्कस कंदासीं। ऐं असांजो महिमान हिन प्रोग्राम जो जेको रूहे रवां आहे उहो मुल्क जो नाले वारो सहाफ़ी ऐं तज़िया निगार GM जमाली साहिबु आहे। GM जमाली साहिबु हिन प्रोग्राम में पंहिंजे तज़िये सां तव्हां ताईं उहा आगाही पहुचाईंदो आहे शायदि जेके ॿिया माण्हू तव्हां ताईं नथा पहुचाए सघनि। GM जमाली साहिबु, तव्हांखे वेलकम कयूं था पंहिंजे प्रोग्राम में। जमाली साहिबु, जीअं मूं ॻाल्हि कई इंट्रो में, त केनालनि जो इशू तमामु घणो अहम आहे। उहो राणा सनाउल्लाह जेको 3-4 ॾींहं अॻु असांखे धमकियूं पियो ॾिए सिंध वासियुनि खे त जेको बि सिंध पंजाब दंग खे बंदि कंदो उहो जूता खाईंदो। ऐं अॼु वरी साॻियो राणा सनाउल्लाह जंहिंजी ॿोली बि मिठी पई लॻे सभिनी खे ऐं बिहेवियर बि जेको आहे चेंज थियो आहे, सडन चेंज थियो आहे। त इन पुठियां कहिड़ा सबब आहिनि जो राणा सनाउल्लाह जेको डंडे जे ज़ोर ते सिंध खे झुकाइण जी नाकाम कोशिश वारा बयान पियो ॾिए, ऐं अॼु उन ई कॉम्प्रेसन जे अॻियां हू तमामु घणो नरम गोशो रखंदे फ़ोन कॉल्स करे पिया ऐं होल्ड ते बि रहियो आहे। ॿुधो आहे छो जो अयाज़ लतीफ़ पलीजे जे लाइ चवंदा त उहो कंहिं जलसे में हुनखे होल्ड करिणो पियो 10-12 मिंट। ऐं उनखां पोइ अयाज़ पलीजे जेको क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह आहे उन सां उन राब्तो कयो पहिरियां। उनखां बाद सिंध यूनाइटेड पार्टी जो चेयरमैन आहे, सदर आहे मरकज़ी, सैयद ज़ैन शाह, उन सां बि राणा सनाउल्लाह तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं आख़िर में जेका उन टीं कॉल कई आहे उहा कई आहे राशिद महमूद सुमरू साहिबु, जेको JUICN जो जनरल सेक्रेटरी आहे। त इहे टई प्रोमिनेंट जेके असांजा लीडर्स आहिनि जेके लीड था कनि एहतिजाजनि खे, जिन खे अवाम फॉलो बि करे पई, उन्हनि सां राणा सनाउल्लाह मुनासिबु सम्झो त उन्हनि सां बि ॻाल्हाइजे। ऐं इहा ई सिंध जी असल शिकिल ऐं सूरत आहे। ऐं जेका रोडनि ते आहे त इहा ज़रूरत पई आहे राणा सनाउल्लाह खे, त हुन अल्टीमेटली लेटर आर सूनर आख़िर राइट वे में वञी डायरेक्शन ते वञी को कॉन्टेक्ट कयो आहे। तव्हां हिनखे कीअं था चओ? अॼु सुबुह शर्जिल नाम मेमन साहिबु बि प्रेस कॉन्फ्रेंस कई, हुन ॿुधायो त अॼु टियों भेरो राणा सनाउल्लाह सूबाई वज़ीर जेको सीनियर सुबाइज़र आहे शर्जिल नाम मेमन, उन सां बि फ़ोन ते राब्ता कया आहिनि। त कीअं पिया ॾिसो राणा सनाउल्लाह जी इन तहरुक खे ऐं इन संजीदगी खे? सभ खां पहिरियों त सॼी सिंध जो अवाम, असांजो माऊं भेनरूं भाइर ॿार बुज़ुर्ग सभु ख़राज तहसीन जे क़ाबिल आहिनि, जिन पंहिंजी ज़िंदगी जे लाइ, छो जो ज़ाहिर आहे पाणी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे ऐं केनाल ज़ाहिर आहे सिंध जी न सिर्फ़ु ज़रात खे तबाह कंदा जेकॾहिं ठहनि था, इन जो सिंधू मां उन में पाणी वञे थो, बल्कि असांजी ज़रात खे, असांजे लाइव स्टॉक खे, हर शइ खे मुतासिर कंदा।
त सिंध जी सॼी आवाम बिला तफ़रीक़ इन में सिंधी बि आहिनि, बलोच बि आहिनि, पंजाबी बि आहिनि, पठान बि आहिनि, गिलगिती बि आहिनि, कश्मीरी बि आहिनि। हर क़ौम जेकी सिंध में रहे पई उन इन में वधि खां वधि हिसो वठी ऐं इहो साबित कयो त हू सभु सिंध जा नमक हलाल पुट आहिनि। ऐं उन्हनि जो इहो एहतजाज, उन्हनि जो इहो जज़्बो, जॾहिं मां धरणी जी सूरत ॾिसां पियो त नंढा नंढा ॿार जेके आहिनि उहे जोशीला नारा लॻाए रहिया हुआ। यकीनन उहे लफ़्ज़ न आहिनि जो असां सिंध जे अवाम जे लाइ उहे ॻाल्हाए सघूं त हुननि जेको पंहिंजे जज़्बे जो इज़हार कयो आहे, हुननि जेको सिंध धरती सां मुहबत जो इज़हार कयो आहे, इहो नाक़ाबिले फ़रामोश आहे ऐं तारीख़ इन खे कॾहिं विसारे ई कान थी सघे। जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कई राना सनाउल्लाह जी, त बेसिकली सिंध जी सकाफ़त खां या सिंध जे अवाम जे जज़्बे खां कुझु शायदि लाइल्मी हूंदी राना सनाउल्लाह साहब खे, जो हुन जेकी ज़बान इस्तेमालु कई हुई उहा कॾहिं बि पाकिस्तान जी यकजहती वारी ज़बान कान हुई। उन जी ज़बान जेकी आहे उहा जीअं पंजाब में तव्हां जेकॾहिं सुल्तान राई जूं फिल्मूं ॾिठो हुजे त उहो गंडासा खणी जेको आहे मुख़्तलिफ़ पंहिंजा फिल्मूं ठाहींदा आहिनि, अहिड़े तरीक़े सां उतां जे कल्चर जे मुताबिक़ उन शायदि पंहिंजी ज़बान इस्तेमालु कई, पर उनखे इहो ख़्यालु रखणु घुरिजे आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, सिंध अमन जी धरती आहे ऐं सिंध उहो सूबो आहे जिन अंग्रेज़नि सां जंग करे आज़ादी हासिलु कई हुई। ॿिया सूबा त बाद में उनजो हिसो बणिया। सिंध जी तारीख़ खां थोरो सबक़ु सिखणु घुरिजे आहे। असां कॾहिं बि सिंध जे में लिसानियत खे फ़रोग़ कान ॾिनो आहे, क़ौम परस्ती खे फ़रोग़ कान ॾिनो आहे। सिंध हमेशह पाकिस्तान जी ॻाल्हि कई आहे, फेडरेशन जी ॻाल्हि कई आहे, पाकिस्तान जी मज़बूती जी ॻाल्हि कई आहे ऐं सिंध खे उहो दर्जो हासिलु आहे जो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण 5 असहाबी जेके आहिनि उहे सिंध ॾांहुं रवाना कया हुआ। ऐं हज़रत बीबी आयशा जॾहिं बीमार हुई त जेको डॉक्टर हुयो, पहिरियों डॉक्टर, यानी उन ज़माने जी आऊं ॻाल्हि थो ॿुधायां सिर्फ़ु इन करे त उन्हनि खे सिंध जी तारीख़ ऐं हिस्ट्री जी ख़बर पए, त डॉक्टर जेको आहे उहो अम्मा हज़रत आयशा जे इलाज जे लाइ सिंध मां रवानो थियो हुयो। त इहो आहे सिंध। त माण्हू सिंध खे जेको आहे उहो सम्झनि था त सिंध जेको आहे बसि सूबो आहे। सिंध जी हिकु तारीख़ी हैसियत आहे, सिंध जी हिकु क़दीमी तहज़ीब आहे, सिंध जी हिकु रवादारी आहे, सिंध जी हिकु पंहिंजी सुञाणप आहे। राना साहब खे इन क़िस्म जा गुथा लफ़्ज़ न ॻाल्हाइणु घुरिजनि हा, पर बहरहाल असांखे बि रवादारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे ऐं माण्हू खे जेकॾहिं अहसासु थी वियो त उनखे पंहिंजी ग़लती जो, त असांखे बि फ़राख़दिली जो मुज़ाहिरो करणु घुरिजे, छो जो असांजो बि मक़सदु जहिड़ो न आहे। असांजो मक़सदु आहे असांखे पंहिंजो हक़ु ॾियो। असांजो जेको सिंध जे अवाम जो मक़सदु आहे उहो इहो आहे त हीअ केनाल जेके आहिनि उहे सिंध जी जियापे जो मसइलो आहिनि, त सिंध जा माण्हू इज़त सां सुकून सां जीअण जो हक़ था घुरनि। त इहो ज़ाहिर आहे वफ़ाक़ हुजे या केर बि हुजे उनखे इहो हक़ त ॾियणो पवंदो। त राना सनाउल्लाह साहब जे लीडरनि जा जीअं तव्हां नाला खणी ॿुधाया त अयाज़ लतीफ़ पलीजे सां बि ॻाल्हायूं ऐं सुमरे साहब सां बि ॻाल्हायूं। इन में सभु खां वधीक मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ जेको वकील लीडर आहे आमिर वाड़ाइच, जेको हींअर सिंध जो हिकु बहादुर पुट थी साम्हूं अची चुको आहे, उन सां बि हिननि खे ॻाल्हाइणु घुरिजे ऐं हर लीडर सां ॻाल्हाइणु घुरिजे, छो जो हीउ हिकु लीडर जो मसइलो न आहे न, हीउ त सॼी सिंध जे अवाम जो मसइलो आहे। 7 करोड़ हिन सूबे में रहंदड़ अवाम जो मसइलो आहे। उन में पाकिस्तान जे हर सूबे जा माण्हू शामिल आहिनि जेके हिते रहनि था, हिते रोज़गार कमाइनि था, हितां वरी रोज़गार कमाए पंहिंजी फैमिलियुनि खे बि मोकिले रहिया आहिनि। त सिंध खे उन ई हिसाब सां ट्रीट करणु घुरिजे, सिंध खे उन ई हिसाब सां वसीला मिलणु घुरिजनि, चाहे उहो पाणी जी विरासत जो मसइलो हुजे, NFC जो मसइलो हुजे या ॿिया जेके बि रिलेटेड आहिनि, छो जो ॾिसो 70% रेवेन्यू जेको आहे सिंध कलेक्ट करे पाकिस्तान खे ॾेई रहियो आहे। त यकीनन सिंध जे माण्हुनि जो जेको ॾुख आहे, जेको उन्हनि में सूर आहिनि, उन्हनि जी जेकी तकलीफ़ आहे, उनखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे। इहो ई राणा सनाउल्लाह 2 ॾींहं अॻु हिकिड़े वॾे चैनल ते हिकिड़े एंकर खे चए पियो त पीपुल्स पार्टी खे हिकिड़ो ब्लैकमेलर क़ौम परस्तनि जो लॾो ब्लैकमेल करे रहियो आहे ऐं प्रेशर ॾेई रहियो आहे। अॼु उन ब्लैकमेलरनि सां इन राणा सनाउल्लाह जो बराए रास्त राब्तो ऐं मिंथ मेड़ करणु, ॻाल्हियुनि जी आछ करणु ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ात जी लाइन अप करण जी आछ, त सम्झो था त को वफ़ाक़ ते हिन एहतजाज जो ज़बरदस्त प्रेशर पियो आहे ऐं गोॾा खोइण ते वफ़ाक़ मजबूर थी आहे ऐं हाणे उहे क़ौम परस्त जिन खे 2 ॾींहं अॻु इहो ई राणा सनाउल्लाह जी सियासत सां को बि असांखे इख़्तिलाफ़ न आहे, तमामु घणो सेंसिबल मैच्योर हिकिड़ो पॉलिटिशियन आहे, पर इन क़िस्म जा बयान ॾियणु वरी उन खां पोइ उन्हनि ई माण्हुनि सां इहे राब्ता सम्झो था त को ब्रेक थ्रू या आइस ब्रेकिंग थींदी बिटवीन वफ़ाक़ ऐं सिंध नेशनलिस्ट?
ॾिसो वफ़ाक़ जेकॾहिं सभु कॉर्पोरेशन सां या जेके स्टेक होल्डर्स आहिनि सभिनी सां में ॻाल्हाइणु चाहे थो त उन में को हर्ज कान्हे ऐं हमेशह जेके बि रस्ता निकिरंदा आहिनि उहे टेबल टॉक जे ज़रिए ई निकिरंदा आहिनि। हिन वक़्तु सिंध जो अवाम रोडनि ते आहे न, हिन वक़्तु को सियासी जमात जी त हैसियत न रही आहे न, कहिड़ी बि सियासी जमात हुजे इहा उनजी मजबूरी आहे त हू इन एहतजाज में शामिलु थी रहियो आहे। जेको एहतजाज थी रहियो आहे उन में वॉलेंट्री तव्हां ॾिसो त सही न त सिंध जूं माऊं भेणियूं ॿार नंढा नंढा ॿार जेको आहे अॼु आउं सोशल मीडिया ते ॾिसी रहियो हुउमि त उहे जोशीला नारा हणी रहिया हुआ ऐं पंहिंजी सिंध सां मुहबत जो इज़हार करे रहिया हुआ। त बेसिकली आहे उन सेंसिटिविटी खे एड्रेस करण जी ज़रूरत आहे त भई सिंध जे माण्हुनि में जेकॾहिं एॾी हिकु तकलीफ़ आहे ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे रोडनि रस्तनि ते तव्हां गर्मी जो टेम्परेचर ॾिसो त केतिरो आहे, पर उन जे बावजूदि बि जेकॾहिं सिंध जो अवाम रोडनि रस्तनि ते आहे त यकीननि उन्हनि खे तकलीफ़ आहे न। त जेकॾहिं उन्हनि खे तकलीफ़ आहे त वफ़ाक़ त चइनी सूबनि जो वफ़ाक़ आहे न, उहो रुॻो सिर्फ़ु पंजाब जो वफ़ाक़ त न आहे न, उनजो इहो कमु इहो ई आहे त उहो सभिनी खे प्रॉपर एड्रेस करे ऐं जेकॾहिं कंहिं सूबे जे माण्हुनि खे तकलीफ़ आहे ॾुखु आहे त उन्हनि जो ॾुखु ॿुधनि, उन्हनि जी तकलीफ़ ॾिसनि ऐं उनजो मदावो कनि। इहो ई फेडरेशन जी ज़िमेदारी आहे। ऐं मां वरी चवंदुसि त जेकॾहिं राणा सनाउल्लाह खे अहसासु थी वियो त असां नथा चाहियूं त फेडरेशन खे बि को नुक़सानु पहुचे या माण्हुनि में एतिरा जज़्बात हुनजी ॻाल्हि ॿोल खां पोइ एतिरा पैदा थी विया हुआ। इहो हुन सुठो कमु कयो मां सम्झां थो त तमामु जेको हिन जो राब्तो थियो आहे हाणे क़ौम परस्तनि जे लाइ वे आउट छा आहे, या उहे गॾियल मिलंदा या अलॻि अलॻि वज़ीर आज़म सां मिलणु चाहींदा या अलॻि अलॻि राया ॾींदा या को कंसेंसस सां को हिकिड़ो नरेटिव ॾींदा। सिंध जो जेको नरेटिव हूंदो उहो इज्तमाही तौर ते क़ौम परस्त ऐं मज़हबी जमायत, जीअं राशिद महमूद सूमरो आहे उनजी हिकिड़ी मज़हबी जमायत आहे, उनजो लीडर मथे वेठो आहे ऐं सम्झो था थी सभु गॾियल हिकिड़े पेज ते वञी वज़ीर आज़म सां मिलणु घुरिजे या अलॻि अलॻि पंहिंजो जीअं असां ऑलरेडी 1.5 इंच जूं मस्जिदूं अलॻि ठाहे वेठा आहियूं सिंध में, हिन वक़्त ताईं कोई गॾियल एहतजाज जेको जॉइंट एक्शन कमेटी जो हुजणु घुरिजे उहो असांखे किथे रिपोर्ट थींदो नज़र, इंडिविजुअली सभु कनि था जसलन, पर सम्झो था त हिन आच खे हू विञाईंदा या इन जो फ़ाइदो वठंदे वज़ीर आज़म जो वज़ीर आज़म आॾो सिंध जो हिकिड़ो मज़बूत ऐं मुस्तहकम ऐं डिसिप्लिन वारो चहिरो रखी पंहिंजो मुतालबो मञाईंदा। छा था ॾिसो जेकॾहिं सिंध जा सभु स्टेक होल्डर्स गॾिजी वियनि त उनजी जेकी स्ट्रेंथ हूंदी, पावर हूंदी, उहा ज़ाहिर आहे नज़र ईंदी। पर जेकॾहिं फर्दनि बि मिलणु चाहिनि त भले मिलनि, मक़सदु हिकु ई हुजे त सिंध जो जेको हींअर ॾुखु आहे, सिंध खे जेकी हींअर तकलीफ़ आहे उनखे दूरि कजे। असल जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त सिंध जो अवाम तकलीफ़ में आहे न, सिंध जो अवाम वॉलेंट्री रोडनि ते आयो आहे न। तव्हां ॾिसो त जेके उते जलसा जुलूस आहिनि वॉलेंट्री माण्हू उन्हनि खे पाणी बि पीआरनि था, उन्हनि खे शरबत बि पीआरनि था, उन्हनि खे मानियूं बि खाराइनि था, उन्हनि जी ख़िदमत बि कनि था, उन्हनि जो शुक्रियो बि अदा कनि था। त बेसिकली वॉलेंट्री जॾहिं तव्हांजा हज़ारे लखे माण्हू रोड रस्तनि ते हुजनि ऐं मुंहिंजी अॼु डिस्ट्रिक्ट्स में ॻाल्हि थी त हर इलाइक़े मां हर टाउन मां रुॻो हिकिड़ो ई आवाज़ु हो त असां कैनालनि ख़िलाफ़ु जदोजहद कंदासीं ऐं कई सिंध जा शहर जेके अॼु बंदि हुया, प्रैक्टिकली बंदि हुया। त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सिंध जे अवाम खे केतिरी तकलीफ़ आहे। न त इन गर्मी जे मौक़े में ज़ाहिर आहे ॾिसो रोज़गार जा अॻिमी मौक़ा घटि आहिनि, हर माण्हू पंहिंजे घर हलाइण जे लाइ वधीक परेशान आहे त उनखे कीअं उनजो गुज़र सफ़र कजे, पर हू इहे सभु धंधा धाड़ी छॾे करे हिन वक़्तु पुखाई जो तव्हां ॾिसो त एग्रीकल्चर जो केतिरो वॾो इशू लॻो पियो आहे, उन पंहिंजी एग्रीकल्चर खे बि हिकु तरफ़ रखी करे ऐं माण्हू जेकॾहिं रोडनि रस्तनि ते आया आहिनि त ज़ाहिर आहे कंहिंखे तकलीफ़ आहे, कंहिंखे ॾुखु आहे त उहे आया आहिनि न। त हाणे उन तकलीफ़ ऐं ॾुख में ही सभु क़ौम परस्त जमातूं हुजनि, वकील हुजनि, डॉक्टर्स हुजनि, समाज जी सुञाण तबिको हुजे। अॼु त बल्कि मूं ॾिठो त अमेरिका ऐं UK में बि जेको आहे इन सिंध जे हवाले सां जेको आहे प्रोटेस्ट थिया आहिनि। त सिंध जो अवाम चाहे उहो दुनिया जे कहिड़े बि कुंड कुछ में रहे थो, उनखे इहो अहसासु आहे त जेकॾहिं सिंध में पाणी जी शॉर्टेज थींदी त सिंध जे अवाम खे तमामु घणो धकु रसंदो, सिंध जी एग्रीकल्चर मुतासिर थींदी, सिंध जो लाइफ स्टॉक मुतासिर थींदो, सिंध जा माण्हू ज़ाहिर पीअण जे पाणी जे लाइ बि तरसी वेंदा। त पुरअमन इहो ई असांजी क़ौम जो जेको आहे न, मां चवां सम्झां थो त जेको हुस्न आहे सिंध जो ऐं सिंधी क़ौम जो, त जॾहिं बि का इन्हनि तहरीक हलाई आहे उहा हमेशह एॾी पुरअमन हूंदी आहे जो उनखे दुनिया जा मुख़्तलिफ़ माण्हू उन ते पंहिंजी राय ॾींदा आहिनि त हीअ आहे सिंध, इहो आहे असांजो कल्चर जंहिंजे लाइ असां बार बार चवंदा आहियूं त असां पुरअमन पाकिस्तानी आहियूं ऐं सिंध जा पुट आहियूं। त असांखे पंहिंजे कल्चर ते फ़ख़्रु हूंदो आहे त असांजो कल्चर अहिड़ो आहे जो असांजा एॾा वॾा वॾा प्रोटेस्ट थी रहिया आहिनि, तक़रीबन सॼी सिंध बंदि आहे, पर पुरअमन ॾिसो तव्हां हुननि जो अंदाज़े बयां ॾिसो,
यकीनन तकलीफ़ में आहिनि, कंहिं जॻह ते जज़्बाती तकरीरूं थी रहियूं आहिनि, जज़्बाती नारा लॻी रहिया आहिनि, पर ज़ाहिर आहे तकलीफ़ आहे त पोइ माण्हू उनजो इज़हार करे रहियो आहे, पर पुरअमन आहिनि। तव्हां सभ खां वॾी जेकी ख़ूबसूरती आहे त एॾी तकलीफ़ एॾे दर्द जे बावजूदि बि असांजो अवाम एतिरो सुञाणप रखे थो जो उनखे ख़बर आहे त असां जेकॾहिं किथे जलाओ घिराओ था कयूं, कंहिंखे को नुक़सानु पहुचायूं था, त अल्टीमेटली वरी उहो सिंध या पाकिस्तान जो नुक़सानु थींदो। त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, सुठो समण आहे। सरकार पारां अॼु ज़बरदस्त हिकिड़ो इशारो ॾिनो वियो आहे, शायदि एहतिजाज कंदड़नि खे ख़बर न पई हुजे, असां उनखे आगाही ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सुबुह सां पोप फ्रांसिस जॾहिं कंडोलेंस करण लाइ हिते पहुता कंहिं इलाइक़े में क्रिश्चन कम्यूनिटी जे अॻुवाननि वटि, कंडोलेंस खां पोइ जॾहिं मीडिया टॉक थी, उन खां पोइ जेको शर्जील इनाम मेमन साहिबु आहे उन बि हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त उन्हनि हिकिड़ो अणसिधी तरह इशारो कयो आहे त जेको एहतिजाज हले थो हाणे हिनखे तव्हां ग्राउंड में वठी वञो, डाइवर्ट कयो या रोड खोलियो। ॾिसो था त सरकार इन ते ऑलरेडी बार बार रिपीटेडली इहो शयूं चए थी त भली एहतिजाज कनि, हक़ आहे, को पुलिस खे डायरेक्शन आहे त पुलिस इन खां परे रहे। अॼु जेका बॉडी लैंग्वेज आहे सिंध सरकार जी उहा कुझु ॿी नज़र आई ऐं उहे चाहिनि था त रोड खुलनि ऐं जीअं CM चयो या सीनियर वज़ीर चयो त मवेशी तबाह थिए थी, छाकाणि त उज़ई जी ईद अचे पई, इहो जेको ईंदी आहे असांजो माल मता ईंदा आहिनि उहे उते स्टक थिया पिया आहिनि, गॾोगॾु ॿियूं शयूं जेके आहिनि कंटेनर्स उते ब्लॉक आहिनि। त अॼु सरकार जी जेका लैंग्वेज आहे बॉडी लैंग्वेज उहा सम्झो था त जेकॾहिं इहो एहतिजाज जारी रहे थो पोइ सरकार को एक्शन खणंदी या टॉक्स कंदी, छा कंदी? इन जो इशारो काॾे हुयो CM जो सीनियर वज़ीर जो? ॾिसो एक्शन त ज़ाहिर आहे अञा नुक़सानु पहुचाईंदो, छो जो हिन दफ़े सिंध जो अवाम हे को सियासी जमात जो धरणो न आहे, कंहिं बि सियासी जमात जो। यकीनन सियासी जमातुनि उन्हनि जी हिमायत कई आहे ऐं हर सियासी जमात, छो जो उन सियासी जमात में बि त उहे अल्टीमेटली माण्हू आहिनि न जेके हिते रहनि था, उन्हनि सभिनी जो मसइलो आहे। पर ताक़त कंहिं बि शइ जो हल न हूंदो आहे, हमेशह मज़ाकरात बहितर अंदाज़ में ऐं उन्हनि माण्हुनि जे मुतालबनि खे एड्रेस कयो वञे, ॿुधो वञे त हू को नाजाइज़ तव्हां खां मुतालबो त कान करे रहिया आहिनि न। हो त चवनि था त असांखे तव्हांजे हिन फलाणे मनसूबे खां एतिराज़ु आहे, उन खां असांखे तकलीफ़ आहे, उन सां असांखे नुक़सानु थींदो, त उन तव्हां मनसूबे खे ख़तमु कयो। त प्यार मोहबत सां अवाम जी ॻाल्हि ॿुधिजे, माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधी करे हुकूमतनि जो इहो ई कमु हूंदो आहे त जेकॾहिं माण्हू एहतिजाज कंहिं मक़सद लाइ करे रहिया आहिनि त उन मक़सद खे ॿुधनि, उन मक़सद खे प्रॉपर तरीक़े सां एड्रेस कनि ऐं उन खां पोइ उनखे हल कनि। हुकूमतूं इन ई करे हूंदियूं आहिनि न, हुकूमतूं इहे थोरी हूंदियूं आहिनि त ताक़त जे ज़ोर ते हर शइ खे बुलडोज़ करे छॾियो। ऐं जेकॾहिं इन क़िस्म जी ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजी इहा नॉलेज कान्हे, पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं इन क़िस्म जी का हरकत कई वई त इन जा पोइ रिपरकशन्स ॾाढा ख़राबु निकिरंदा। अच्छा, पंजाब में अॼु वरी उस्मान बुखारी सिंध जे वॾे वज़ीर खे लफ़्ज़ी हमला करे इहो तानो ॾिनो आहे त उहो बराए रास्त शरपसंदनि यानी जेके एहतिजाज कंदड़ आहिनि या जेके रोड ब्लॉक कयूं वेठा आहिनि उन्हनि जी सहूलियतकारी जो इल्ज़ाम CM ते पंजाब जी वज़ीर उस्मान बुखारी हयो आहे। तव्हां छा पिया ॾिसो भला पंजाब जे प्रेशर में त न वरी इहे ॻाल्हियूं थियनि थियूं त रोड खोलिया वञनि? असल में तर्जमान बि आहे पंजाब जी उस्मान बुखारी ऐं सूबाई वज़ीर बि उतां जी आहे इतलात खाते जी, पर हमेशह पंहिंजे कद खां वधीक न ॻाल्हाइणु घुरिजे। हीउ जेको मसइलो आहे इहो न त वॾे वज़ीर जो मसइलो आहे, न को पीपल्स पार्टी जो मसइलो आहे, न मुस्लिम लीग जो मसइलो आहे, न सियासी जमातुनि जो मसइलो आहे, हीउ अवाम जो मसइलो आहे। अवाम जे मसइले में जॾहिं बि का ॻाल्हि कजे त उनखे ॻाल्हाइण जे लाइ जंहिं लफ़्ज़नि जो चुनाव कजे उन में एहतियात करणु घुरिजे। ऐं पंहिंजे KTN जे तवसुस सां उस्मान बुखारी आहे या उज़मा बुखारी आहे, जेकी बि आहे उनजो नालो, छो जो उनजे नाले में वरी कन्फ्यूजन हूंदी आहे, कुझु अज़मा बुखारी चवंदा आहिनि, कुझु उज़मा बुखारी चवंदा आहिनि। असांखे ख़ैर उनजे नाले में इंट्रस्ट कान्हे, पर उनखे इहा दरख़्वास्त कंदासीं त पंहिंजी ज़बान खे थोरो कंट्रोल करे ऐं इशू खे सम्झण जी कोशिशि करे त हीउ सिंध जे 7 करोड़ अवाम जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। हीउ नॉर्मल मामिलो न आहे जेके तव्हां सम्झो था त बसि असां पंहिंजी बयानबाज़ी सां जेको आहे, या हिते को पंजाबी फिल्म कान हली रही आहे जंहिंमें तव्हां जेको आहे डायलॉग बाज़ी कयो। हे हिकु सीरियस मसइलो आहे, हिन खे सीरियस अंदाज़ में वठी करे तव्हांखे एड्रेस करिणो आहे ऐं मसइले खे हल करिणो आहे। हीउ पंजाब जो त मसइलो ई कान्हे, पंजाब त हिन में धुरी कान हुई, बेसिकली त आहे वफ़ाक़ी हुकूमत जेकी अपूल ॾियण वारी अथॉरिटी आहे, त जेकी बि सिंध मां आवाज़ वञे थी उहो आवाज़ वफ़ाक़ जे लाइ वञे थी। उहो बार बार वज़ीर आज़म खे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे चाचो भले हुजे, पर हू हिकु वज़ीर आज़म आहे ऐं पंजाब जी बि एतिरी हैसियत आहे जेतिरी ॿियनि 3 सूबनि जी आहे।
मां इहो न आहे त को पंजाब मथां सूबो आहे ऐं सिंध जेको आहे उहो, बल्कि जेकॾहिं उन ॻाल्हि ते ईंदा त पोइ सिंध जेको आहे उहो पहिरियों सूबो आहे जंहिं पाकिस्तान खे बनाइण जे लाइ करारदाद सिंध असेंबली मां मंज़ूर कई। ठीकु आहे जमल साहिबु, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं अॼु सेनेट में बि तमामु गहमा गहमी रही आहे केनाल इशू ते, इन ते ॻाल्हायूं था, पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो, अचूं था ब्रेक खां बाद। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल हले पई केनालनि जे इशूज़ ते। वफ़ाक़ या ख़ासि तौर ते पंजाब जा मामला आहिनि, उन ते GM जमाई साहब पंहिंजे तजिज़िये सां सॼी सिंध खे ऐं सॼे मुल्क खे आगाही पियो ॾिए, गॾोगॾु उज़मा बुख़ारी खे बि तलक़ीन ताक़ीद पियो करे त पंहिंजे लफ़्ज़नि जी चूंड बहितर करे पंहिंजो मैसेज सिंध ताईं पहुचा। हीउ मसइलो पीपुल्स पार्टी सां लाॻापियल ई न आहे, हीउ मसइलो कंहिं कॉम्प्रेस जमायत सां आहे ई न, हीउ मसइलो मज़हबी जमायत जो ई न आहे, हीउ सेंटीमेंट उभरी चुको आहे। सिंध सॼी सरापा एहतिजाज आहे, समूरा रोड रस्ता बंदि आहिनि, कारोबार बंदि आहिनि, रोड ते हज़ारे गाॾियूं स्टक थियल बीठियूं आहिनि। त इन सॼे सेंसिटिविटी खे नज़र में रखंदे लफ़्ज़नि जो जेकी चूंड आहे उहा तमामु मैच्योरिटी सां ऐं सेंसिबिलिटी सां कई वञे ऐं उनजी जेका अदायगी आहे नरम लहजे सां कई वञे त सिंध तव्हांखे ॿुधण जे लाइ वेहण लाइ तयारु हूंदी। बदसूरत तव्हां ॾिसो पिया त सिंध रिटालिएटर तौर ते दुनिया में पंहिंजी आइडेंटिटी रखे थी। जीअं जमाई साहिबु चयो त अंग्रेज़नि सां जंग करे असां आज़ादी माणी आहे ऐं मुल्क खे वजूद में आंदो आहे, त इहे शयूं शायदि असांजा जेके एंसेस्टर्स सिंध जा फेस करे विया आहिनि, त हीअ जेको जनरेशन आहे इहो तव्हांजी तड़ियुनि में न ईंदो। जमाई साहिब जी इहा ताक़ीद तलक़ीन आहे, शायदि तव्हां वटि पहुचे। जमाई साहिबु, अॼु सेनेट में पीपुल्स पार्टी जा जेके सेनेटर्स आहिनि तमामु घणा जज़्बात नज़र आया ऐं अॼु उते नारा लॻा त सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर, ऐं वरी मीडिया टॉक बि थी आहे जंहिंमें शेर रहमान जेका आहे पीपुल्स पार्टी सीनियर अॻवान ऐं सेनेटर, उन चयो आहे त जेकॾहिं असांखे न ॿुधो वियो त दमादम मस्तु कलंदर कंदासीं। वरी सेम टाइम शिबली फराज़ जेको PTI जो अॻवान आहे सेनेटर, उन वरी चयो आहे त इहा पीपुल्स पार्टी मुनाफ़िक़त छॾे फ्लोर ते, पीपुल्स पार्टी खे सभु ख़बर आहे अछे जी, ऐं जेका वारदात थी आहे पाणी जे मामले ते उन में बराह रास्त PP इन्वॉल्व आहे। इन ॿिन्ही शयुनि खे कीअं पिया ॾिसो ऐं सेनेट में जेका अॼु गर्मी पद सियासत जो हाए रहियो उनखे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, ज़ाहिर आहे सेनेट पाकिस्तान जो चूंडियल हिकु सभ खां वॾो मुंतख़ब इदारो आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे जो जेके सेनेटर्स आहिनि, जेके कानून साज़ आहिनि, उहे सम्झी रहिया आहिनि त इहो हिकिड़ो ख़ौफ़नाक इशू आहे ऐं इन इशू खे जेको आहे जेसिताणी उन मुताबिक़ एड्रेस न थींदो तेसिताणी जेको आहे अवाम खे जेको तकलीफ़ आहे उनजो मदावो न थी सघंदो। शिबली फराज़ साहब जेकी ॻाल्हि कई आहे, यकीनन सिंध जे अवाम हर शइ खे ॾिसी रहियो आहे त आख़िर इन जो बुनियादु कंहिं विधो, कि इहो कीअं थियो, केरु केरु इन जे पुठियां हुआ। हिन वक़्तु उहो वक़्तु न आहे जो असां इहे ॻाल्हियूं कयूं। असांजो रुॻो मक़सदु हिकु हुजणु घुरिजे त कंहिं बि तरीक़े सां पंहिंजी पुरअमन जदोजहद जे ज़रिए असां जेको इहो सिंध दुश्मन जेके मनसूबो ऐं केनालनि जो चई रहिया आहियूं, त फ़िलहालु त इन खे जेको आहे ख़तमु कराइजे। छो जो तव्हांखे यादि हूंदो त ईअं ई मसइलो कालाबाग डैम ते बि थियो हुयो, उन वक़्तु बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जो मुख़्तलिफ़ ओपिनियन हुयो, त हर माण्हू जे ओपिनियन जी असांखे इज़त करणु घुरिजे, एतिराम करणु घुरिजे ऐं तहरीक जेको आहे पंहिंजे पुरअमन तरीक़े सां जारी रखिजे पंहिंजे हक़ जे लाइ। छो जो हिन वक़्तु जीअं मूं चयो त कंहिं सियासी जमात जो या कंहिं मज़हबी या लिसानी या कॉम्प्रेस जमात जो त इशू ई कान्हे। हिन वक़्तु इशू आहे सिंध जे JAP जो। त असांखे ॿियनि जेकॾहिं असां सियासी मामलनि में वेंदासीं त इहा जेकी तहरीक आहे उनखे नुक़सानु पहुची सघे थो। हिन मौक़े ते त सभु गॾु हुजूं, सॼी सिंध गॾु हुजे ऐं हिन मनसूबे जे ख़िलाफ़ु गॾु थी जेकॾहिं आवाज़ु उथारींदासीं त उहा वधीक सघारी आवाज़ु हूंदी ऐं बहितर अंदाज़ में उनखे अॻिते खणी हली सघिबो। ऐं पूरो मूंखे यकीन आहे त सिंध जो अवाम जंहिं सुजाॻी सां रोड रस्तनि ते निकितल आहे ऐं जंहिं शऊर जो मुज़ाहिरो करे रहियो आहे, त इनशाअल्लाह इन केनालनि जो मनसूबो जेको आहे जल्द मुस्तरद थींदो ऐं अवाम खे इनशाअल्लाह जल्द ख़ुशख़बरियूं मिलंदियूं। जमाई साहब, जॉइंट सेशन जेको थियो उन में बि सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजो लाउड एंड क्लियर हिकिड़ो मैसेज ॾिनो त सिंध खे इन ते एतिराज़ आहे, जेकॾहिं वफ़ाक़ इन ते ज़िद क़ाइमु रखियो त वफ़ाक़ ते तमामु घणो दबाव पवंदो। अॼु सेनेट में जेके सेनेटर आहिनि पीपुल्स पार्टी जा, उहे सफ़ा अॼु कामरेड लॻा पिया, अॼु फ्लोर ते हड़ाहड़ी लॻी पई, नारेबाज़ी हुई। इन समूरे दस्तियाब फोरम्स ते ऐं अॼु सुबुह जेका शुरूआति थी सिंध जे वॾे वज़ीर जी, उन में उन केनालनि खे कंडेम कयो आहे। इहो वरी अश्योर कयो आहे, रीअश्योर कयो आहे सिंध जे अवाम खे त असां कंहिं बि सूरत में केनाल जी तामीर न करणु ॾींदासीं ऐं इनखे रोकंदासीं, इन खे दफ़न कराईंदासीं। त एॾी वॾी टॉप टू बॉटम लीडरशिप जेका आहे पीपुल्स पार्टी जी, आइदर उहा रोडनि ते जलसे जी सूरत में हुजे आम जियालो, या पार्लियामेंट में वेठल ख़ुदि उन सेनेट MNAs MPs हुजनि, या वरी ख़ुदि हेड ऑफ स्टेट उन्हनि जो को चेयरमैन हुजे।
इन समूरी सूरतहाल जे बाद बि जेका सूरतहाल सिंध में आहे, सिंध जो अवाम पीपुल्स पार्टी जी नियतनि ते कॾहिं बि यकीन करण जे मूड में न नथो। तव्हां इनखे कीअं था ॾिसो त फिंगर क्रॉस पीपुल्स पार्टी डिनाइल ॾिए थी, कंडेम करे थी, रेज़िस्ट करे पई, पर उनजे बावजूदि सिंध कामलीन ते बिहेव नथो करे? इन जो जवाबु मां मुख़्तसर ॾियणु चाहींदुमि त सिंध जी सभिनी माउनि, भेणुनि, दोस्तनि, नौजवाननि, ॿारनि, बुज़ुर्गनि खे सलाम हुजे जिन रस्तनि ते अची करे ॿुधायो त सिंध छा थी चाहे ऐं सियासतदान जेके आहिनि उहे मजबूर थी विया सिंध जे अवाम जे उन जज़्बे खे ॾिसी करे, सिंध जे अवाम जे उन फ़ैसिले खे ॾिसी करे ऐं सिंधू सां सिंध जे अवाम जी मोहबत खे ॾिसी करे अॼुकल्ह सिंध में रहंदड़ हर माण्हू मजबूर आहे जो इन इशू जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए रहियो आहे। न त जेके फ़ैसिला हुआ उहे त ज़ाहिर थी चुका हुआ, पर सिंध जो अवाम जेको आहे बसि उनखे सलाम पेश कजे जो त पंहिंजे जज़्बे सां जेके आहिनि फ़ैसिला थी चुका आहे। वॾी ख़बर था ॾियो, फ़ैसिला कया कंहिं? फ़ैसिला थी चुका हुआ। मां त सिंध जे अवाम खे इन करे सलाम पेश करे रहियो आहियां त उन पंहिंजे जज़्बे सां, पंहिंजी जदोजहद सां, पंहिंजी लगन सां, पंहिंजी सिंध धरती ऐं सिंधू सां मोहबत सां उन सतह ते इहो मामिलो खणी आयो आहे जो हाणे हर माण्हू यक ज़बान आहे ऐं हर माण्हू इहो चई रहियो आहे त हाणे इहे कैनाल न ठहणु घुरिजनि। मतिलबु फ़ैसिला कंदड़ ई पंहिंजा फ़ैसिला अंडू करण जी हाणे एश्योरेंस ॾेई रहिया आहे। ज़ाहिर आहे सिंध जीअं मूं ॿुधायो त हिन जी हिकिड़ी तारीख़ हैसियत आहे ऐं हाणे जेकी तव्हां आहिस्ता ॾिसो था त वफ़ाक़ी जेके अथॉरिटीज़ हुयूं उन्हनि जे बयाननि जी लचक जेको आहे तव्हांखे ॿुधाए रही आहे त सिंध जे अवाम जो जेको जोश ऐं जज़्बो आहे उहो उनखे उहो मॉनिटर करे रहिया हुआ ऐं उहो उन्हनि ताईं पहुची चुको आहे ऐं इन में इनशाअल्लाह अल्लाह में पूरी उमेद आहे त जल्दी सिंध जे हक़ में फ़ैसिलो थींदो। जमील साहब, बिल्कुलु ज़बरदस्त तव्हां इन ते पंहिंजो तजियो ॾिनो आहे ऐं सिंध जी अवाम खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे। असांखे बि इहा उमेद आहे त जेका ॾींहों ॾींहुं ऐं बल्कि अवरली कलाकनि खां पोइ जेका डेवलपमेंट थिए थी कैनालनि जे इशू ते, ख़ासि तौर ते वफ़ाक़ जो जेको हाणे रवैयो आहे या जेका लचक आहे टुवर्ड्स सिंध ऐं जेको हिन वक़्तु राब्तनि जो सिलसिलो आहे, इन मां लॻे पियो त इनशाअल्लाह सिंध जी अवाम खे का सुठी ख़बर मिलंदी ऐं ख़ुदि वफ़ाक़ बि सेंसिबिलिटी सां, मैच्योरिटी सां ऐं उन जेका ज़िमेदारी लागू थियल आहे कुल्हनि ते, उनखे नज़र में रखंदे सिंध सां इंसाफ़ कंदा, सिंध जे हिन कावड़ खे थधो कंदा ऐं सिंध जे अवाम खे इमिकेबली रिज़ॉल्व तरफ़ वठी वेंदा। असांजी इहा दुआ ऐं उमेद ऐं ख़्वाहिश आहे। अॼु ख्वाजा आसिफ़ जमाली साहब, छाकाणि त वफ़ाक़ी हुकूमत बि उन्हनि जी आहे, मिनिस्टर बि KPT जो उन्हनि जो आहे ऐं वॾो कावड़ियल हुयो, छा को कमुकार न थियसि KPT में, चए थो अरबे रुपयनि जी करप्शन थिए थी। इन पुठियां छा आहे त वज़ीर आज़म बि कुझु अर्सो पहिरियों हिते आयो ऐं उन बि इहा ॻाल्हि कई थी अरबे रुपयनि जी डेली करप्शन थिए थी ऐं स्कैनर्स लॻा ऐं जॾहिं जेको क्लीयरेंस जो मरहलो आहे उनखे तमामु घणो उन्हनि विजिलेंट तरीक़े सां सर्विलेंस कराई कैमरा जे ज़रिए ते, माना तव्हां फ़ोन बि नथा खणी वञी सघो, अंदरि एतिरो ज़बरदस्त मैकेनिज़म ठाहियो आहे। उनजे बावजूदि अॼोको बयानु ख्वाजा आसिफ़ जो, यानी KPT में जेका ब्यूरोक्रेसी आहे कंहिंखो नथी ॾिजे, न वज़ीर आज़म को, न वफ़ाक़ी वज़ीरनि को, माना अरबे रुपयनि जी इहा करप्शन जारी रहे थी, इनखे रोकींदो केरु? वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ़ साहब बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ कंहिं वफ़ाक़ी वज़ीर सही ॻाल्हि कई आहे। अरबे जी न खरबे रुपए जी करप्शन आहे KPT में। जेतिरी अफ़गान ट्रांज़िट थींदी आहे उहे अरबनि जी करप्शन थींदी आहे ऐं उन में हथियारनि खां वठी यानी स्मगलिंग जा जेतिरा बि सामान आहिनि उन जो सैरो जेको आहे KPT ॾे वञे थो त उहे कंटेनर्स जेके आहिनि विदाउट कंहिं चेकिंग जे जेको आहे रुॻो पैसा वठी ऐं कढिया वेंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां KPT जो जेको कोशिशि हुजणु घुरिजे त पोर्ट्स जी सूरतहाल खे बहितर कजे। बदकिस्मती इहा आहे त अॼु ताईं KPT पोर्ट्स जी सूरतहाल खे बहितर करण लाइ को उन्हनि तव्हां वटि के वॾा उपाउ नज़र न ईंदा, पर उन्हनि जी ख़्वाहिश इहा रहंदी त कैपिटल ऑफिसर सोसाइटी कीअं ठाहिजे ऐं प्राइम लैंड ते जेको आहे कीअं, जीअं कराची ते उन्हनि हिकिड़ी कोऑपरेटिव सोसाइटी ऑफिसर्स पंहिंजी ठाहे छॾी, जॾहिं त KPT खे जेकी लैंड मिली आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऑपरेशनल पर्पज़ लाइ आहे। यानी सिंध गवर्नमेंट जेकी उनखे लैंड ॾिनी आहे उनजो हिकिड़ो ई मक़सदु आहे ऑपरेशनल पर्पज़ फॉर जेके जहाज़ ईंदा उन्हनि खे फैसिलिटेट करण जे लाइ, यानी उनजो सामान खे फैसिलिटेट करण लाइ।
बदकिस्मती सां या केपीटी जेको आहे या ज़मीनूं खपाए चुकी आहे, मुख़्तलिफ़ इदारनि खे खपायूं अथऊं, प्राइवेट इदारनि खे खपायूं अथऊं, सोसाइटियूं ठाहे छॾियूं अथऊं, यानी उन्हनि जे ऑफिसरनि जो जेको फोकस आहे उहो इन तरफ़ हो। ॿियो जेकॾहिं तव्हां हिननि जा मेडिकल्स जा तव्हां बिल खणो, अरबें रुपए जा बिल ठहंदा आहिनि हिननि जा सिर्फ़ु मेडिकल जा। लोडिंग जेकी थींदी आहे उन में बि अरबें रुपए, मक़सदु हर जेको मुख़्तलिफ़ जेके उन जा फंक्शन्स आहिनि, जेकॾहिं तव्हां उनखे मॉनिटर कंदा त हर जॻह ते उनजी अरबें रुपए जी तव्हांखे करप्शन। माना ॼाणी वाणी जमाई साहब मैनुअल सिस्टम खे हथी वठाइनि था गोबिन जे करे, छो जो करप्शन गबन थींदा त ज़ाहिर कंप्यूटराइज सिस्टम थींदो त इहे मामला रुकबा। पर स्कैनर इंस्टॉल थियण जे बावजूदु, फंक्शनल थियण जे बावजूदु अॼु ख्वाजा आसिफ जो इहो बयानु वॾी माना रखे थो। न ॾिसो, स्कैनर भले हुजनि त स्कैनर खे डील करण वारा त वरी उहे ई माण्हू आहिनि न, स्कैनर खे केरु डील कंदो। सवाल हिते इहो आहे त हिते जी जेसि ताईं गुज़िरियल 10-20 सालनि जी ही ऑडिट कान करे ऐं जेके मुलविस माण्हू आहिनि, ॾिसो बेसिकली सज़ा ऐं जज़ा जो अमल जेसि ताईं न हूंदो तेसि ताईं कंहिं बि जॻह ते तव्हां करप्शन खां ख़तमु नथा करे सघो। जेकॾहिं केपीटी जी 10-20 सालनि जी जेकी बि ऑडिट आहे, जेके फॉरेंसिक ऑडिट कराइजे, त हिननि खे अहसासु थींदो त आख़िर केपीटी में थियो छा आहे। तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे त को ज़मानो हो त इन ई केपीटी जे लाइ इहे ॻाल्हियूं ॿाहिरि आयूं त जेके अमेरिकन असलो हुयो उहो बि इतां ई निकितो हुयो, ऐं MQM हुजे या अमन कमेटी हुजे उन दौर में, या जेके बि ॿिया धुरियूं जेके क्राइम में मुलविस आहिनि ऐं जेके वॾे क्राइम में यानी कि क़त्ल ग़रतगिरी में मुलविस आहिनि, उन्हनि खे इहे हथियार जेके आहिनि मिलिया हुआ। ऐं कई इदारनि इन ते रिपोर्ट कई त इहे हथियार जेके आहिनि उहे कंटेनर कीअं ग़ाइबु थिया, ऐं उतां जेको आहे इहो नेटो वारो हथियार जेको आहे हिन कराची में बि तक़सीम थियो ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि में बि तक़सीम थियो। यानी इन्हनि जे बारे में मुख़्तलिफ़ इदारनि पंहिंजूं रिपोर्ट्स कयूं, ऐं उनखां पोइ तव्हां ॾिठो त कराची जहिड़े शहर में समेत ॿियनि मुल्क जे हिसनि में बेताशा दहशतगर्दी थी ऐं सवे न हज़ारे बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल कयो वियो। त इहो फैसिलिटेशन जेको आहे या तपोट तां जेको आहे थी, जंहिंजे बारे में इहा ब्यूरोक्रेसी असां सिंध हुकूमत में ॿुधायूं त सिस्टम आहे, फिलहाणे हंधि सिस्टम आहे। केपीटी में बि एॾो मज़बूत सिस्टम ऐं नेटवर्क आहे जंहिंजो स्पाइनल ब्रेक करणु वज़ीर आज़म जहिड़े जे हथ में न आहे। ॾिसो, जेसि ताईं मूं चयो न सज़ा ऐं जज़ा जो अमल न हूंदो न, बेसिकली छो जो कंहिंखे सज़ा न मिली आहे त इन करे उते डिसिप्लिन न अची सघियो आहे। मतिलबु ताक़तवर रियासत या हुकूमत खां वधीक कोई बि न हूंदो आहे। बेसिकली जेके हुकूमत जा जेके मेन की माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी आशीर्वाद हासिल हूंदी आहे। हे कम ईअं कान थींदा आहिनि। जॾहिं असां नेटो जे ज़माने जूं ॻाल्हियूं कंदासीं त तव्हांखे यादि हूंदो बाबर गौरी जो नालो हुन में ईंदो हो त उन ज़माने में उहो वफ़ाक़ी वज़ीर पोर्ट एंड शिपिंग हुयो। बेसिकली इहो आहे त जेसि ताईं मथियनि जी ताक़त न हुजे उन्हनि सां गॾु तेसि ताईं इन क़िस्म जूं वॾियूं शयूं थी नथियूं सघनि। कंहिं बि ब्यूरोक्रेट में एतिरी ताक़त न हूंदी आहे जो हू उहो नंढियूं वॾियूं चोरियूं पंहिंजी मर्ज़ी सां ज़रूरु करे सघंदा आहिनि, पर वॾा जेके मामला हूंदा आहिनि उन हुकूमत जे टॉप माण्हुनि जी जेसि ताईं उन्हनि खे आशीर्वाद हासिल न हुजे त इहे वॾा कम थी नथा सघनि। हाणे जेकॾहिं वफ़ाक़ी वज़ीर इहा ॻाल्हि करे थो त इहा सुठी ॻाल्हि आहे। त हमेशह चवंदो आहियां त जेकॾहिं देरि सां बि का ॻाल्हि अचे थी ऐं साम्हूं आहे उन ते एक्शन थिए थो। हाणे असांखे ख्वाजा आसिफ जो एक्शन ॿुधाईंदो त हू केतिरो सीरियस आहे ऐं जेकॾहिं हुन ॻाल्हि कई आहे। इन खां अॻु में तव्हांखे यादि हूंदो त फैसल वावडा बि सेनेट जे इजलास में केपीटी ऐं पोर्ट कासिम जी करप्शन खे उजागर कयो त जॾहिं इहा ॻाल्हि आला ऐवाननि ताईं पहुतल आहे त एतिरी करप्शन आहे त इन जे ख़िलाफ़ु जेके मुस्तक़बिल में थींदड़ एक्शन ॿुधाईंदा त हुकूमत संजीदा केतिरी आहे। असांखे उनखे ॾिसंदासीं त हुकूमत जी संजीदगी केतिरी आहे जो जेकॾहिं करप्शन जूं पाण ॻाल्हियूं कनि बि था, इन जो मतिलबु त उन्हनि वटि पाण वटि सबूत मौजूदु आहिनि न। मूंखे वफ़ाक़ी वज़ीर इहा ॻाल्हि करे रहियो आहे। तव्हां असां सोर्सिस सां ख़बर सां कंहिं बि तरीक़े सां कयूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर जॾहिं मुतलका वज़ीर पाण अची जेकॾहिं इहा ॻाल्हि कनि या सीनियर लेवल जो वज़ीर इन क़िस्म जी अची ॻाल्हि करे, उन सां तव्हांखे इहो अहसासु थींदो त इन्हनि वटि यकीननि कहिड़ा प्रूफ आहिनि जंहिंजी बुनियाद ते उन्हनि एतिरी वॾी ॻाल्हि कई आहे। हाणे असांजी उन्हनि खां इहा अपील हूंदी त तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे ऐं जेकॾहिं हिन इदारे में एॾी वॾी करप्शन आहे त महिरबानी करे को 10 साल 20 साल को बि हिकिड़ो पीरियड डिसाइड करे उन पीरियड में जेके बि उते ऑफिसर्स रहिया हुजनि उन्हनि जो बि एहतिसाब थिए ऐं वरी जेके वफ़ाक़ी वज़ीर रहिया हुजनि ऐं उन्हनि जी जेका टीम हुजे उन्हनि जो बि एहतिसाब थिए। जज़ा ऐं सज़ा जो अमल खणी ईंदा त ॿियनि इदारनि में बहितरी जी बि तवक़ो पैदा थींदी ऐं फ्यूचर में उन इदारनि में रहंदड़ कमु कंदड़ ऑफिसर कामूरा बि घबराईंदा त हीउ जेको आहे सज़ा ऐं जज़ा जो अमल शुरू थी वियो आहे त हिननि खे जेको आहे उन सां सज़ा थी सघे थी। चलो ॾिसजे हाणे ख्वाजा आसिफ जी जेका इहा सीरियसनेस आहे इहा केतिरो सस्टेन करे थी।
या वरी इहा ई ब्यूरोक्रेसी वञी ख्वाजा आसिफ वटि वेहे थी उनखे मैनेज थी करे, इहो वक़्तु ॿुधाईंदो। जमाई साहिबु, अॼुकल्ह जेका मुल्की मुआशी सूरत हाल आहे इन ते ज़बरदस्त ख़ुशख़बरियूं अचनि पियूं, ख़ासि तौर ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको पंहिंजो पर्सनल कीन इन्वॉल्व आहे त मुल्की मुआशत खे मुस्तहकम कजे। इंटरनेशनल जेके डोनर्स आहिनि या इन्वेस्टर्स आहिनि या कैपिटलिस्ट आहिनि उहे मुल्क में अचनि था। ताज़ो जेको मिनरल्स ते जेको एग्ज़िबिशन थियो, मिनरल्स इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस थी, उन में बि ज़बरदस्त हुयो। ऐं ताज़ो जेको हौसला अफ़ज़ाई वारी ॻाल्हि आहे इनकरेजिंग, उहा इहा आहे त फिच ऐं जेको मूडीज़ आहे इन्हनि जे जेके सर्वे आया आहिनि पाकिस्तान जे हक़ में ऐं जी मुआशत जी बहितरी जे लाइ ब्रेकिंग न्यूज़ जेके आलमी मीडिया ते असांखे ॾिसण में आई। ऐं गॾोगॾु अॼु जेको ख़ज़ाने वारो वज़ीर आहे वफ़ाक़ी, उहो अमेरिका पहुतल आहे ऐं IMF जे प्रेसिडेंट सां मुलाक़ात बि कई आहे। कीअं पिया ॾिसो हीअ जेका मुआशत असांजी पंहिंजी पटड़ी ते चढ़ंदे नज़र अचे पई, ख़्वाहिश आहे त मुल्क तरक़ी करे ऐं मुआशत असांजी मुस्तहकम थिए। अॼोको जेको ही अमरीकी दौरो आहे वफ़ाक़ी वज़ीर जो, ख़ज़ाने वारे जो, सम्झो था त को आउटकम्स बि ईंदा? यकीनन ॾिसो, गुज़िरियल जेकॾहिं असां 2-2.5 सालनि खां ॾिसूं त को वक़्तु हो त चवंदा हुआ त पाकिस्तान जी मईशत तबाह पई थिए, पाकिस्तान डिफॉल्ट करे वेंदो ऐं पाकिस्तान श्रीलंका बणिजी वेंदो। कुझु माण्हुनि जी ज़ाहिर ख़्वाहिश हुई जंहिंजे करे मीडिया, सोशल मीडिया जो बेदरेग इस्तेमालु कयो वियो। हक़ीक़तूं जेके आहिनि उनजे बरक्स आहिनि ऐं इन में यकीनन जनरल आसिम मुनीर साहिब खे जेको आर्मी चीफ आहे उनखे क्रेडिट ॾियणु घुरिजे त हुन पंहिंजो असर रसूख़ चइजे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वज़ीर आज़म सां गॾिजी वञी करे हुननि खे इहो कन्विंस कयो त पाकिस्तान जी जेकी ग्राउंड रियलिटी आहे उहो ईअं न आहे जेकी मीडिया या सोशल मीडिया जे ज़रिए हिकिड़ी हाइप क्रिएट कई वई हुई। मिनरल कॉन्फ्रेंस बि इन जी हिकिड़ी कड़ी आहे। ओवरसीज़ जेके हिते आयल हुआ उन्हनि सां कॉन्फ्रेंस थी, उहा बि उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। ऐं जीअं तव्हां पाण ॿुधायो त फिच जेको आहे उहो CCC जेकी असांजी कैटेगरी हुई जंहिंमें असांजी मईशत ऐं असांजी करंसी ॿई उन में शामिलु हुआ, उनखे जेको आहे -B कैटेगरी में हाणे उहे खणी विया आहिनि। त यकीनन मईशत में बहितरी पई थिए। स्टॉक जेको आहे 1,18,000 जो की स्टॉक असांजी 36,000 हूंदी या ज़हन में रखिजो, त उनजी जेकी फ्लिक्चुएशन आहे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त 1,18,000 खां बि मथे हली रही आहे। दुनिया जूं वॾियूं वॾियूं स्टॉक्स जेके आहिनि उहे कोलेप्स करे वियूं, यानी कि तव्हां अमेरिका हुजे, जापान हुजे, यूरोप जूं हुजनि, कई गुज़िरियल कुझु ॾींहंनि में तव्हां ॾिसो त उहे बाक़ाइदा क्रैश थी हुयूं ऐं अरबें डॉलर जेके आहिनि उते सरमाया करण जा ॿुॾी विया। पर पाकिस्तान जी वरी बि स्टॉक जेको आहे उहा हिकिड़ी बहितर अंदाज़ में हली रही हुई। त यकीनन इहे मुआशी बहितरी जूं ई शयूं हुयूं जेके नज़र अची रहियूं आहिनि। इन जो जेको इम्पैक्ट पवंदो आहे सरकी साहिबु, उन में यकीनन थोरो टाइम लॻंदो आहे, छो जो मुआशी वॾा फ़ैसिला हूंदा आहिनि ऐं इन में को शक न आहे त असांजो जेको अधु खां वधीक जेको बजट हूंदो आहे उहो असां कर्ज़नि में ॾींदा आहियूं, छो जो पाकिस्तान वटि IMF, वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक जा एतिरा कर्ज़ चढ़ियल आहिनि जो असां सालनि खां उन्हनि खे रुगो इंट्रस्ट जी मद में ॾींदा था अचूं, जंहिंजे करे असांजी डेवलपमेंट जे बजट में घटिताई थींदी आहे, जंहिंजे करे असांजे जेके बि असांजो स्कीम डिफरेंट आहिनि, जेके अवामी फलाह जी स्कीमूं चई सघिजे, चाहे उहो हेल्थ सेक्टर में हुजनि या एजुकेशन सेक्टर में हुजनि, उहे बि मुतासिर थींदियूं आहिनि, छो जो इंट्रस्ट जी हिकिड़ी वॾी रक़म असांखे इन्हनि इदारनि खे ॾियणी पवंदी आहे। फाइनेंस मिनिस्टर जा कुझु ज़रिया ॿुधाइनि पिया त IMF जी सख़्तु शर्तुनि ते वफ़ाक़ 100 खां 150 खां 168 जे लॻभॻि जेके मनसूबा आहे फेडरल जा उहे कैंसिल कया आहिनि, जिन ते 300 अरब खां मथे लागत बि अची चुकी आहे। ऐं सम्झो था त IMF इन खे क़बूल बि कंदी, अॻिते वधाईंदी। ऐं सम्झो था त हीउ जेको वफ़ाक़ी वज़ीर जो दौरो आहे ख़ज़ाने वारे जो, त IMF खे वधीक आमादा करण में असांखे नज़र ईंदो या उहे रिवायती मीटअप्स हूंदा? ॾिसो, मुंहिंजी इतला मुताबिक़ त जेको हाणे जेके नाइब वज़ीर आज़म चइजे या डिप्टी वज़ीर आज़म, छो जो नओं इस्तिलाही लफ़्ज़ आहे इहो, ऐं वज़ीर ख़ारजा इसहाक़ डार जेको आहे उहो वियो आहे, बेसिकली मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ॻाल्हियूं रहूं था। जीअं हाणे वफ़ाक़ी वज़ीर ख़ज़ाना बि अमेरिका वियो आहे IMF सां ॻाल्हाइण। असल जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त जेको असां कर्ज़ु वठी रहिया आहियूं उन जी वापसी जो जेको तरीक़ेकार आहे, बेसिकली उन ते ॻाल्हियूं पियूं हलनि। ऐं प्लस जेको आहे जेको बिजली जा अघु हींअर घटि थिया आहिनि, उन सां हिकिड़ी वॾी फ्लिक्चुएशन त बहरहाल आई आहे न, 7-7.5 यकीनन बिजली जो अघु घटि थियो। इन सां बिलियन्स ऑफ रुपीज़ जो जेको आहे जेको IMF तव्हांखे यादि हूंदो त ₹1.5 ₹1 घटि न पई करणु ॾिए,
ऐं 7-7.5 रुपया तव्हां जेके घटि कया त उन सां ज़ाहिर आहे हिकिड़ी तव्हांजे बजट ते जेको आहे असरअंदाज़ मामिलो थी पियो सघे। ऐं उनखे बैलेंस करण लाइ जेको पेट्रोल जा पैसा घटि थियणा, छो जो इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल जी मसनूआत जूं क़ीमतूं घटि थियूं, पर हिननि इहो चयो त ठीकु आहे, हीअ पैसा असां घटि न करे रहिया आहियूं, पाकिस्तान जे अवाम खे हिन जो बेनिफिट सभिनी खे नथा ॾियूं, पर हिकिड़े बलूचिस्तान में जेको आहे असां हिन जा पैसा जेके आहिनि उहे ख़र्चु कंदासीं। त इहा बि सुठी ॻाल्हि आहे, हिन में असांखे एतिराज़ु न आहे। सॼे पाकिस्तान खे रिलीफ मिली आहे त वधीक सुठी ॻाल्हि हुई, पर जेकॾहिं बलूचनि जे हवाले सां बलूचिस्तान जी सूरत हाल, छो जो ज़ाहिर आहे उते डेवलपमेंट तमामु घटि थी आहे ऐं बलूचिस्तानी ज़ाहिर आहे गेम चेंजर आहे पाकिस्तान जो, जेकॾहिं उते बि पैसा ख़र्चु थियनि था त असांखे फ़राख़दिली जो मुज़ाहिरो करणु घुरिजे ऐं भले उते जेके रोड रस्तनि जा मसइला आहिनि या बुनियादी सहूलियतुनि जा मसइला आहिनि त हल थियनि, पर जेको असल मसइलो आहे IMF खे असांखे एतिरो जकड़े छॾियो आहे कर्ज़नि में, जो जेसिताईं मुख़्तलिफ़ वॾनि इशूज़ ते तव्हां IMF खे एतमाद में न वठो तेसिताईं अवामी रिलीफ जा तव्हां क़दम ई नथा खणी सघो। यानी कि तव्हां चाहे गैस जी क़ीमत घटि कयो, चाहे पेट्रोल जी क़ीमत घटि कयो, चाहे बिजली जी क़ीमत घटि कयो, इहो तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां हाणे करे ई नथा सघो। त हाणे इहे सभु उहे शयूं आहिनि जो ॾिसो हुकूमत काई बि हुजे उनजी इहा कोशिशि हूंदी आहे त बहरहाल अवाम खे रिलीफ ॾे, ज़ाहिर आहे उनखे वरी अवाम में वञिणो आहे, वोट वठिणो आहे। हिते मजबूरियूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि, एतिरो असां कर्ज़नि में जकड़िजी चुका आहियूं जो अवाम खे रिलीफ ॾियण लाइ असांखे ॿियनि खां पुछणो थो पए त भई असां पंहिंजे अवाम खे इहे रिलीफ था ॾियणु चाहियूं। जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसो न कणिक जो हिकिड़ो वॾो मसइलो हली रहियो आहे, पंजाब या हुजे या सिंध हुजे, त जेतिरो ज़मींदार जो या हारी जो ख़र्चु थियो आहे एतिरो बि जेको आहे गवर्नमेंट का न का त ख़ुशख़बरी ईंदी वञे पई। इंशाल्लाह उमेद आहे त अॻिते बि इहे जेके एफर्ट्स जारी रहियूं, IMF बि लाइन ते ईंदो ऐं दुनिया जा जेके इन्वेस्टर्स आहिनि उहे मर्कज़ बणाईंदा पाकिस्तान खे। अॼु हिकिड़ी ॿी अहम ख़बर आहे, 2 वज़ीर आज़म, हिकिड़ो असांजो मुल्क जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्की पहुतो आहे ऐं वरी पाड़ेसरी मुल्क जो वज़ीर आज़म नरेंद्र मोदी उहो सऊदी अरब पहुतो आहे। जमाई साहिबु कीअं पिया ॾिसो ॿिन्ही वज़ीर आज़म जो दौरो ॿिन्ही इस्लामी मुल्कनि में? अच्छा, ॿई जेके वज़ीर आज़म आहिनि उन्हनि जो दौरे जी नोयत अलॻि अलॻि आहे। असांजो जेको वज़ीर आज़म वियो आहे उहो ज़ाहिर आहे जेके तव्हां हिन मुल्क में बसियूं ॾिसी रहिया हो जेके मुख़्तलिफ़ हली रहियूं आहिनि, उन्हनि में काफ़ी शहरनि में टर्की सां रिलेटेड जेके आहिनि उहे बसियूं हली रहियूं आहिनि, यानी ट्रांसपोर्ट जे हवाले सां ॻाल्हि करे रहियो आहियां। ऐं मियां नवाज़ शरीफ़ हुजे या मियां शहबाज शरीफ़ हुजे, उन जा टर्की जे हींअर सदर आहे तैयब अर्दवान, उन सां काफ़ी वेझा रिलेशन्स आहिनि ऐं उतां जे बिज़नेसमैननि सां बि हिननि जा जेके आहिनि उहे सुठा रिलेशन्स आहिनि। त हीअ असांजे वज़ीर आज़म जो दौरो स्पेसिफिक आहे पंहिंजी मुल्क में इन्वेस्टमेंट जे हवाले सां। तव्हांखे यादि हूंदो नवाज़ शरीफ़ जी पहिरीं हुकूमत में बलूचिस्तान में जेको रेकोडिक जो जेको सभु खां वॾो यानी कि सोन जो जेको ठेको हुयो उहो बि टर्की जी कंपनियुनि खे ॾिनो वियो। इन सां गॾु जेको नरेंद्र मोदी वियो आहे सऊदी अरब, उन जो दौरो जेको आहे बिल्कुलु डिफरेंट नोयत जो आहे। बेसिकली जेको अमरीका ऐं ईरान में जेकी छिकताण हली रही आहे उन में सऊदी अरब हिकिड़ो पंहिंजो रोल अदा पियो करणु चाहे। उन लाइ उन ईरान जे जेको सुप्रीम लीडर आहे उनखे बि सऊदी जे बादशाह किंग सलमान जे तरफ़ां हिकिड़ो मैसेज पहुचायो वियो हुयो। हीउ जेको दौरो आहे, छो जो हिन में इंडिया बि हिकिड़ो वॾो स्टेक होल्डर आहे हिन पूरे मामले में, हीउ जेको दौरो आहे बज़ाहिर त थी सघे थो हू बि के इन्वेस्टमेंट जे हवाले सां ॻाल्हियूं कंदा ऐं उहे बि सऊदी जी वॾी इन्वेस्टमेंट आहे, पाकिस्तान खां वधीक इन्वेस्टमेंट उन्हनि जी इंडिया में आहे। पर हू 2-3 शयूं जेके इतला मुताबिक़ त हिकु त जेको हज जो कोटा आहे उन्हनि खे वधाइणो आहे, पर जेके बैकग्राउंड ते ॻाल्हियूं आहिनि उहो सिर्फ़ु ईरान अमरीका जे मामले ते आहिनि। बज़ाहिर त हाणे ज़ाहिर आहे मूंखे लॻी रहियो आहे त मतां हू हज जो कोटा वधाए ऐं पंहिंजी मुल्क जे मुस्लिम कम्यूनिटी खे हिकिड़ो पैगाम ॾे ऐं जेकी इंडिया में जेकी सरमायाकारी आहे उन हवाले सां करे। पर इतला मुताबिक़ त असल मसइलो छो जो अमरीका ऐं ईरान जो जेको आहे उहो काफ़ी संजीदा मसइलो थी वियो आहे। उन मामले ते किंग सलमान ट्रैकड़ी करणु थो चाहे इन पूरे मामले ते, त जीअं जंग खां अवॉइड करे सघिजे। त हिन खे बि नरेंद्र मोदी खे बि अमेरिका सां, छो जो हिन जा बि सुठा वास्ता आहिनि, त अहिड़े तरीक़े सां हिननि जी कोशिशि आहे त हिन ख़िते में जेको आहे अहिड़ी का नई जंग जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता छिड़े थी त बहरहाल हुन जा असर जेके आहिनि उहे ॿियनि जॻहनि ते पवंदा। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु ज़हन में रखिजो त ईरान में इंडिया जी सभ खां वॾी इन्वेस्टमेंट आहे ऐं 4 बहार जेको पोर्ट आहे उहो त सॼो ई तक़रीबन इंडियन वटि आहे। त ज़ाहिर हर माण्हू जिते इन्वेस्टमेंट कंदो आहे उनजी फिर कोशिशि हूंदी आहे उते जंग खां अवॉइड कजे। त हीअ जेके ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि बैकग्राउंड ते, त ज़ाहिर आहे इहे वॾा इशूज़ आहिनि, पर सुभाणे ताईं तव्हां वटि सभु रिपोर्टूं अचणु शुरू थी वेंदियूं। को त पंहिंजे मुल्क खे जेको आहे रिलीफ ॾियण लाइ जेको आहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके आहिनि साम्हूं अची वेंदियूं। असांजे वज़ीर आज़म वटि का ख़ुशख़बरी हूंदी या वधीक को मुआहिदा थींदा बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू सां?
ॾिसो टर्की जी कुझु कंपनियुनि सां उन्हनि जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि जेके जीअं हाणे असांजी कराची में जेकॾहिं ग्रीन लाइन मनसूबो आहे इन जे हवाले सां बि काफ़ी बसियूं अचणियूं आहिनि, उहो ज़ाहिर आहे फेडरल जो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो। अहिड़े तरीक़े सां पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में हू अञा ट्रांसपोर्ट जे हवाले सां घणो कमु करणु था चाहिनि ऐं ख़ासि तौर ते इस्लामाबाद जे हवाले सां बि काफ़ी कमु करणु था चाहिनि। त जेके प्लस जेको आहे उहो कोशिशि था कनि त ज़रात वारे मामले में ऐं मिनरल्स वारे मामले में टर्की जी कंपनियुनि खे पाकिस्तान में इन्वेस्टमेंट जे लाइ राज़ी कजे। त हू उन ज़ाहिर मक़सदु लाइ वियो आहे ऐं जेतिरा उन्हनि जा वेझा वास्ता आहिनि उतां जी बिज़नेस कम्यूनिटी सां ऐं ख़ासि तौर ते तैयब अर्दवान सां, त मूंखे लॻे थो त जेको आहे कुझु इन्वेस्टर्स जेके आहिनि यकीनन पाकिस्तान अची पंहिंजी इन्वेस्टमेंट ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी जमाई साहब, तव्हां हर जेके असां इशूज़ डिस्कस कयासीं पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ तजिए सां आवाम खे आगाही ॾिनी ऐं जेके जेके डेवलपमेंट स्टोरीज़ हुयूं अॼु मुल्क में ऐं या आलमी तौर ते अमेरिका खां वेंदे तुर्किया ताईं ऐं उनखां पोइ सऊदी अरब ताईं ऐं ख़ासि तौर ते बबरलो खां वेंदे इस्लामाबाद जे राणा सनावला ताईं सभिनी शयुनि ते असां रोशनी विधी ऐं तव्हांजे तजिए खां दुनिया खे ऐं सिंध खे मुल्क खे आगाही ॾिनी। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। सो ॿिए प्रोग्राम में नए इशूज़ सां गॾु हूंदासीं जमाई साहब सां। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।